लाहौर में औरत के मशरल माण्हुनि जे हजूम खां बचाईंदड़ एएसपी शहरबानू जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। आर्मी चीफ एएसपी शहरबानू नक़वी जे पेशवराना महारत ऐं मुज़ाहिरे जी तारीफ़ कई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तानी औरतुनि पंहिंजी क़ाबिलियत ऐं सलाहियतुनि सां सॼी दुनिया में पाण मल्हायो आहे। पाकिस्तानी औरतूं ज़िंदगी जे समूरनि शोबनि में अहम किरदार अदा करे रहियूं आहिनि। बिदत जे बुनियाद ते मनमानी वारियूं कार्रवायूं मुआशरे जे नुक़्ता नज़र खे कमज़ोर कंदियूं आहिनि। तहफ़ुज़ात ऐं शिकायतुनि जो कानूनी हल हूंदो कानून हथ में न खंयो वञे। एएसपी शहरबानू नक़वी लाहौर जे अशरा बाज़ार में औरत खे मशरल माण्हुनि जे हजूम खां बचायो हो। रियासत बलोचिस्तान में हथियारबंद बेड़ खे मुंहुं ॾेई रही आहे। हथियार खणंदड़ शख़्स खे अलॻि तरीक़े सां डील करणु घुर्जे। क्लाशनकोफ खणंदड़ ऐं हथे ख़ाली शहरी बराबरि नथा थी सघनि। जबरी गुमशुदगियुनि वारे मामले में रियासत खे मुलवस करार ॾियणु मुनासिब नाहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ जो हाई कोर्ट में बयान। बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी वारे केस जी ॿुधणी दौरान इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कयानी रिमार्क्स ॾींदे चयो त कानून जी पासदारी हर शहरी जो हक़ आहे। बलूचिस्तान त छॾियो इस्लामाबाद मां माण्हू खमिजी रहिया आहिनि। मथीउल्लाह जान जो मिसाल मौजूदु आहे। अदालत कंहिं बि जवाबदारी या दहशतगर्द खे तहफ़ुज़ न ॾींदी। कानून में तरीक़ो मौजूदु आहे। नून लीग जे पार्लियामानी पार्टी वज़ीर आज़म जे उम्मीदवार लाइ शहबाज शरीफ़ जे नाले जी हतमी मंज़ूरी ॾेई छॾी। पार्लियामेंट हाउस में ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो आहे त ख़्वाहिश आहे त हर असेंबली सेनेट ऐं वज़ीर आज़म मुदो पूरो करे। सियासी अदम इस्तेकाम ज़रूरी ख़त्म थींदो। उमीद आहे त नई हुकूमत माशी सूरतहाल बहितर कंदी। कुझु न मिलण बावजूदि हुकूमत में वियासीं त अछर ॾाढो ख़राब थींदो। हुकूमत में शामिल थियण लाइ हिकु वज़ारत ॾिनी पई वञे। गवर्नर बि पंहिंजो आणे रहिया आहिनि। नाले जी ख़ालिद मक़बूल खे ख़बर आहे। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी जी मुबैना ऑडियो वायरल। मुबैना ऑडियो में कामरान टिसूरी चई रहियो आहे त असांजे मैंडेट खे 100% जाली चयो पियो वञे। असां खेनि चयो त कुझु अहिड़ियूं पार्टियूं आहिनि जंहिंजो मैंडेट 200% जाली आहे। पीपुल्स पार्टी सिंध जी गवर्नरशिप MQM खे न ॾियण लाइ दबाव विझी रही आहे। गवर्नर जे तर्जुमान चयो आहे त मीडिया में गर्दिश कंदड़ आवाज़ गवर्नर कामरान टिसूरी जी आहे, पर ऑडियो खे एडिट करे हक़ीक़तुनि खे उबदड़ पेश कयो वियो आहे। PTI जे वकील अली ज़फर पारां सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं ॾियण ते ज़ोर। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सरबराह वरी मख़सूस सीटूं न ॾियण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। इलेक्शन कमीशन दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान हामिद रज़ा जो ख़त साम्हूं आणे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सरबराह 26 फरवरी ते ख़त लिखी मख़सूस सीटूं न ॾियण जो चयो आहे। बैरिस्टर अली ज़फर पारां सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे ख़त खां लाइल्मी ज़ाहिर। नून लीग, पीपुल्स पार्टी MQM ऐं JUI पारां सुन्नी इत्तेहाद खे मख़सूस सीटूं ॾियण जी मुखालफ़त। इलेक्शन कमीशन वकीलनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। मख़सूस सीटूं ख़ाली नथियूं छॾे सघजनि। असां जूं सीटूं असांखे ॾियणियूं ई पवंदियूं। सीटूं खसी वयूं त सुप्रीम कोर्ट वेंदासीं। PTI जे सेनेटर अली ज़फर चयो आहे त हीउ असां जूं सीटूं पाण में विरहाइण चाहिनि था। मख़सूस सीटूं ख़ैरात न पर आईनी हक़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध पुलिस में 25,000 अहलकार भर्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सूबे जे कचे वारनि इलाइक़नि खे ॾोहारियुनि खां पाक करण जी हिदायत। ज़बून हाल 708 थाणनि जी अॾावत लाइ 2 बिलियन रुपया जारी करण जी हिदायत। वॾे वज़ीर जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। चीफ सेक्रेटरी, DG रेंजर्स, IG ऐं ॿियनि जी शिरकत। हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि, शहीद बेनज़ीराबाद जे कमिश्नर्स बि शिरकत कई। मुराद अली शाह चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे।
कच्चे में अमन जी सूरताल ख़राब है। कच्चे मां धाड़ेलन जो ख़ात्मो करणो आहे। स्ट्रीट क्राइम ते बि ज़ाब्तो आंदो वञे। बलोचिस्तान में बरसात तबाही मचाए छॾी। ग्वादर, चीवणी ऐं सरबंद में वक़्फ़े सां जारी बरसात सबब ॿोॾ वारी सूरताल। रोड रस्ता पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम धरम भरम। हर पासे तबाही जा मंज़र। शहरी घरनि ताईं महदूद। घर ऐं बाज़ारूं ढंढ जो ॾेख ॾियण लॻियूं। माण्हुनि जी मुंतक़िली लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। वली वज़ीर मुराद अली शाह जे गढ़ी ख़ुदा बख़्श अहमद शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। मुराद अली शाह चयो आहे त चूंडुनि में सिंध जे अवाम पीपल्स पार्टी खे तारीख़ी कामयाबी ॾियारी। अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहण जी कोशिश कंदासीं। पुलिस खे शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। केपी असेंबली खां पोइ बलोचिस्तान असेंबली जे नवनि चूंडियल MPs हलफ़ खणी वरितो। केपी जे स्पीकर मुश्ताक गनी नून चूंडियल MPs खे हलफ़ खणायो। केपी ऐं बलोचिस्तान असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड सुभाणे थींदी।